पाण हिन वक़्तु मौजूद आहियूं नेशनल प्रेस क्लब ॿाहिरां जिते जेका सो कंडियारो जे शेख बिरादरी ऐं समाजी जेके अॻुवान आहिनि उहे TMO कंडियारो जे जेका सो ज़ुल्मनि खां तंग थी करे इंसाफ़ लाइ नेशनल प्रेस क्लब नौशहर फिरोजपुर ताईं चयो त वधीक साणनि ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। सलीम मेमण निहायत ई घटिया क़िस्म जो इंसान आहे। उहो हर औरत खे तमामु गंदी नज़र सां थो ॾिसे। मुंहिंजो मुड़ुसु चाक न हुयो, उन सूरत में मां ड्यूटीअ ते चढ़ां पई। हिन जॾहिं मूंखे ॾिठो, हिन चयो बाबा मां ईअं तव्हांजूं पघारूं कतई कोन खोलींदमि जेसि ताणी तूं मूंसां वास्तो न रखंदीअ। मां हिनखे बार बार इहो ई चवंदी रहियमि त बाबा असां ग़रीब सही पर गैरत वारा आहियूं, असां इहो कमु न कंदासीं। तूं मूंखे पघार जी मुंहिंजे मुड़ुस जी बीमारीअ जी छुटी न ॾिनी, ड्यूटीअ मां कई, ख़ैर आहे को मसइलो न आहे। हिन चयो न तूं खणी ड्यूटी करी या न करी, अगरि मूंसां वास्तो रखंदी तोखे मां फ्रीअ में पघारूं खाराईंदमि। मां चयोमांसि ईअं कतई कोन थींदो, तूं मूंखे पघारूं 3 महीननि जूं लगातार हिन पघारूं बंदि करे छॾियनि। मुंहिंजा बचड़ा वेचारा बुख ते आहिनि। असां मुंहिंजे मुड़ुस जी हिकिड़ी ड्यूटी आहे, अॼु हिकिड़ी मां बीठी आहियां। अलाह कंदो ॿियनि खे बि हिमत ईंदी, उहे बि चढ़ंदा, उहे बि इन जे लाइ दाहूं कूकूं कंदा त इन खे हटायो वञे। जे इन खे हटायो न वियो त असांजी ईंदड़ नस्ल बि तबाह बर्बाद थी वेंदी। मज़लूम औरत रोडनि ते रस्तनि ते चवे थी त मूंखे हिरासा करे थो TMO कंडियारो सलीम मेमण। उन ई ते MPA जो बि असीं सम्झूं था, जेका उनजी ख़ामोशी ॿुधाए थी सरफराज़ शाह साहब जी ऐं टाउन चेयरमैन मुर्तज़ा शाह जी, उन्हनि जी ख़ामोशी असांखे इहा ॿुधाए थी त का ॻाल्हि आहे जो ही सभु ख़ामोश आहिनि। छो ख़ामोश आहिनि? हिन वक़्त ताईं हू पंहिंजे शहर जे हिकु मज़लूम औरत सां नथा बीहनि। छा वजह आहे? TMO जे अॻियां ही एॾा मजबूर आहिनि या हिन सां भाङे भाइवार ज़रूरु आहिनि हिन करप्शन में। खुदारा TMO सलीम मेमण खे हटायो ऐं कंडियारो जे मज़लूम बिरादरी शेख बिरादरी जे औरतनि जूं इज़तूं बचायो। चए थो जेसि ताईं मुंहिंजो मक़सदु न पूरो थींदो जेसि ताईं पघार न खोलींदुसि, ऐं पंहिंजनि वाठनि खे थो चए त मंसूर खे वञी चई चो त पघारूं कतई न खोलींदोमांसि। मुंहिंजी ॻाल्हि मञणी पवंदसि। छा मक़सदु आहे TMO जो? इहो ई हिरासार मुंहिंजो मक़सदु इहो पूरो। छा मुतालबो कंदे हाणे? मां मुताबिलो इहो थो कयां त TMO खे हटायो वञे। हिननि जो चवणु आहे जेसीं ताईं असां जाइज़ मुतालबा न मञिया विया त असां प्रेस क्लब कराची प्रेस क्लब ताईं बि वञी उते जेके जाइज़ मुतालबा आहिनि उनजी मंशता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरा कंदासीं। कैमरामैन मुमताज़ चांडियो सां गॾु मोहम्मद आदिल अब्बासी, सिंध वॉइस, नौशहर फिरोज।